हिकु वापारी हुयो जेको रिढूं ॿकरियूं वठी वरी वञी ॿिए शहर में वञी खपाए ईंदो हुयो। अॻे दौर में त सवारी कोन हूंदी, वापारी माल वठी गॾु करे पोइ वरी पैदल निकिरी पवंदा हुया। पोइ ॾींहुं लॻे या 2 ॾींहं लॻनि उन शहर में पुॼण ताणी। ॿिया वापारी सभु गॾिजी सरजी निकिरंदा हुया माल काए। पोइ हुन पीढ़ी ते उहो माल खपाए पियो, उते फोरुनि जी नज़र हिन ते पइजी वई त हिन वॾो माल आंदो आहे, वॾा पैसा हिन वटि आहिनि, इन खां फुर करणी आहे। हुनजी CID करणु शुरू कई। हिन जो माल त जल्दी में खपी वियो। हिन चवणु ॿियनि वापारियुनि जो त माल अञा आहे बीठो, मां जो माल खपा त हाणे मां हिते रही छा कयां, पैसा बि आहिनि घणा, कुझु ॾियणा वठणा बि आहिनि, मां हाणे निकिरी थो पवां। पोइ हुतां निकिरी पियो, हुननि खां मोकिलाए निकिरी पियो त पोयां फोरू बि निकिरी पिया हिन जे पोयां ई। हे पंधु कंदो आयो। हिकिड़ो ईअं रेगिस्तानी इलाइक़ो हुजे, हिकिड़ो न घर न घाट हुजे वेझो। जॾहिं उते जो पतो हे ॾिठे हिकु वण आहे, हिन चयो हाणे हिते 2-3 मिंट विया, साई खणा, पोइ वरी अॻिते पंधु कयां थो। अॼे वण जे हेठां वेठो, मथे कबूतर वेठा हुया, हे कबूतर खे ॾिसे पियो, हिते फोरू बि अचे निकिता। फोर हिन खे चयो त जेके पैसा थी सभु कढ। हिन चयो मुंहिंजी महिनत मज़ूरी जा पैसा आहिनि, सॼो ॾींहुं असां रुलूं था, माल वठूं था, मूंखे छा बचंदा हिन मूं जो मां तव्हांखे जा मूं वटि परवा पैसा बि हूंदा आहिनि। आख़िरकार हिन सां जहिड़ो करे हिन खे धक हणी पैसा सभु हिन खां फुरियऊं, का शइ न वठी छॾियऊं। पोइ जेको वॾो सरदार हुयो हिननि जो, 3 या 4 जेको सरदार हुयो वॾो, उन चयो हिन खे मारियो, वापारी खे बि। हुन चयो मां तव्हांखे सभु कुझु ॾेई छॾियो, हाणे मूंखे छाजे लाइ था मारियो? की न मुंहिंजो असूल आहे इहो, तूं जहिड़ो हूंदे वरी वेंदे वञी जेको हाकिम आहे मुल्क जो उन वटि वञी गवाही ॾींदे या काज़ी वटि वेंदे, पोइ इहा जांच हलंदी, कॾहिं न कॾहिं तूं करे सुञाणंदे। इन जे करे मां चवंदुमि को सबूत ई न हुजे। आख़िर हिन वॾा इलाज कई, मृत्यु कयईं, मुंहिंजा नंढा ॿार आहिनि, मूंखे छॾियो, तव्हांखे सभु कुझु मां ॾिनो आहे। आख़िर हुननि हिकु बि न ॿुधी, हुन हुकुम ॾिनो त हिन क़तलु कयो। हिन कबूतरनि ॾिठो ऐं कबूतरनि खे चई त तव्हां गवाह रहिजो, मां हिन खे सभु कुझु ॾिनो, पोइ बि मूंखे बेगुनाह थो मारे, तव्हां हिन ॻाल्हि जी शाहिदी ॾिजो कॾहिं न कॾहिं। हिन ॾिठो कबूतर जेको सरदार हो हलियलनि जो, ॾिसी कबूतर खां टहक न चई, कबूतर तव्हां गवाही ॾिजो त मां हिन खे मारियां थो, हाणे तव्हां गवाह हुजोसि। हिन खे चई बेवकूफ़, पखी बि के गवाह हूंदा आहिनि छा? आख़िर हिन वीचारे खे मारियऊं, उते ई मारे पैसा खणी निकिरी पिया। हाणे जेको सरदार उहो रस्ते तां यकी चवंदो अचे पियो, ओ कबूतर तव्हां गवाही ॾिजो, मूंखे हिननि मारियो आहे बेगुनाह, कबूतर मूंखे गवाही ॾिजो। आख़िर जॾहिं पोइ वापारी होॾो आया, अचे ॾिठो त अहिड़े वापारी मोह पियो आहे असांजो। हुन चवणु वञूं उते ॻोठु वञी मालिकनि खे ॿुधायूं, हिकिड़े ॿिनि खे चयो तव्हां हिते वेहो लाश ते, असां वञूं था उन मालिकनि खे ॿुधायूं, उहे अचनि, पोइ काज़ी ॾे खणी हलूं, उते को दाद को फ़रियाद थिए। हुनजा उते ॿार ज़ाल उहे परेशान लॻा पिया हुया त अलाए छाजे खां देरि कई अथई, उहे बि हुनजी ॻोल्हा में निकिरी पिया। हलंदे आख़िर हिन खे वापारियुनि अचे ॻोल्हे लधो, हिननि खे चई मां तव्हांजो पीउ खे अलाए कंहिं क़तलु करे छॾियो आहे, उहो फिलाणी जाइ ते वण जे हेठां, तव्हां हलो फ़रियादी थियो, हली काज़ी वटि हलो। आख़िरकार हे बि गॾिजी पिया उन्हनि सां गॾु, उनजो पुटु हुनजी ज़ाल वापारी सां गॾु सिधो आया, उते अची लाश खणाए विया काज़ी ॾे। काज़ी चयो था जांच करायूं था, वरी जेको बादशाह हुन ॾे विया, बादशाह बि चयो जांच करायूं था, तव्हांखे को शक को शुबो? असां हिननि चयो असांखे त का ख़बर ई कान्हे का, उते त सिर्फ़ु वरी कबूतर ई वेठा वण ते, ॿियो त को माण्हू ई कोन हुयो। वापारियुनि चयो की हाणे पोइ असां छा था करे सघूं, असां कंहिंखे ॿधूं? हुन ॾाढी दाऊं कयूं पर हुनजी कंहिं बि कान ॿुधी। हे लाश खणी चयो हुनखे दफ़न कराए छॾियऊं। हाणे हे वीचारो निमाज़ पढ़े मस्जिद में, उते वञे दुआ घुरे, हुनजी ज़ाल उहा राति जो निमाज़ पढ़ंदी दुआ घुरंदी, मुंहिंजो मुड़ुसु बेगुनाह हुयो, हुनजो खून ई लुड़ियो थो वञे। हुनजो पुटु वीचारो रोंदो हुते। हिकिड़ी जेको त रोंदे रोंदे ॿाहिरि निकिरी आयो, निकिरी ॿाहिरि त हिनखे हिकु बुज़ुर्ग मिलियो। हुन बुज़ुर्ग जो छाजे लाइ थो रोई? चयो बाबा मां हिन लाइ थो रोआं त मुंहिंजे पीउ खे जन क़तलु कयो अथनि, उनजी ख़बर ई कान्हे का त उहे केरु हुया, कंहिं मारियो, इहा का ख़बर कान पई अॼु ताणी। त इन जे करे ख़बर त रुॻी पवे आहे मूंखे, त पोइ बसि ॾेठि हुन बुज़ुर्ग हिन खे चयो ॻाल्हि ॿुध, खून खतूरी कॾहिं न आहिनि लिकंदा, इहो ज़रूरु ज़ाहिर थींदो हली हली, तूं गणती न कर।
अलाह खे तूं यादि कर, अलाह कंदो हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु ज़ाहिर थींदो। तूं वञ ओॾे वञी चकर ॾेई मन को तोखे सबूत मिली वञे। ओॾी महिल बुज़ुर्ग चवणु वरितो हे निकिरी पियो, सिधो उतरे आयो, ॾिठे त उते इहे कबूतर जेके मथे वेठा हुया। हिन कबूतरनि खे ॾिसी चयो, कबूतर तव्हां त पखी आहियो, तव्हां त ॾिठो हूंदो मुंहिंजे पीउ खे क़तलु कंदे। हाणे कबूतर छा हिन सां ॻाल्हाइनि हा। आख़िरकार हे निकिरी पियो उतां ई वरी आयो ॻोठु वरी पंहिंजे घर। हिननि हिकिड़ो सॾु मिलियो शादी जो, उहे के हिन जे पीउ खे सुञाणंदा हुया। उन धाड़ेल खे बि सॾु उन्हनि ॾिनो, उन सां बि कोन जो वास्तो हुयो, इहो उथणु वेहणु हूंदो आहे। उहो बि उते शादी में हिन जा वापारी ॿिया जेके हुया उहे बि उतरे, हे बि हितां विया उते सॾु भरण जे लाइ। जेके हिन पीउ जा यार वापारी आहे उहे बि उते आया। उते ई माना चांवर खाइनि पिया त उते कबूतर अची वेठा पासे में उते 2-3। हिन उन धाड़ेल ॾिसी उनखे चई, कबूतर तव्हां गवाह थियो, मूंखे बेगुनाह थो मारे, हे मां सभु कुझु ॾिनो पोइ मूंखे बेगुनाह थो मारे। हाणे उहा हुनखे धाड़ेल ख़बर कोन हुई हे हुन जेको पुटु आहे। त पोइ हिन पुछां हुन मूं चिॾे वार छा थो चवीं कबूतरनि खे? चई हिकिड़ो हुयो, हिकिड़ो बेवकूफ़ हुयो, हिकिड़ो वापारी सो उनखे जेको मारियो असां, त वरी पोइ कबूतर खे उते ॿिया वेठा हुया। पोइ कबूतर चए पियो तव्हां गवाही ॾिजो। बेवकूफ़ भरंदा जो पखी बि के गवाह थींदा आहिनि। उते ॿियनि वापारनि ॿुधी वरितो, अचे हिनखे वतऊं कंध में, चई हल हेॾे, तूं मारियो उनखे। हिते हिन चयो माना हे मां छा करे वेठोसि, शादी में समूरो हवाल मां ॾेई वियुसि। ओॾी महिल छिके खणी आया हिन खे काज़ी ॾे। काज़ी ओॾी महिल हुकुम ॾिनो सिपाहियुनि खे, चई वञी हुनखे कुट कोजो, ॿिया केरु अथसि गॾु। हुनखे पादर हयूं, हुन ॿुधायो त 2 ॼणा ॿिया बि मूंसां गॾु आहिनि, बाक़ी मां क़तलु कयो आहे। पोइ काज़ी ओॾी महिल फांसी जो हुकुम ॾिनो की हिननि खे टिनि खे फांसी ॾेई छॾियो। सो हुनखे त फांसी ॾेई छॾियऊं 3 धाड़ेलनि खे। सो दोस्तो इन में इहो साबित थिए थो, जीअं जो माण्हू बेगुनाह क़तलु कंदो आहे त उहो लिखंदो कोन्हे को, उहो हली हली ज़रूरु ज़ाहिर थींदो। हाणे हुन पंहिंजी ज़बान सां जेको इहे ॻाल्हियूं कयूं त मां क़तलु कयो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। सलाम वालेकुम।